जापान जो ही मुजस्मो ज़ाहिर करे थो त इंसान जे जिस्मानी वज़न खां इल्म ऐं मालूमात जे वज़न जो वैल्यू वधीक आहे। अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे दुनिया जहान जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो खे लाइक कंदा ऐं आख़िर ताईं ॾिसंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, वेल मच्छी दुनिया जी वॾे में वॾी मच्छी आहे। इंट्रस्टिंग ॻाल्हि हीअ आहे त हिन मच्छी जी उल्टी तमामु महांगी आहे। बाई चांस कुझु माण्हुनि खे हिन जी उल्टी मिली वेंदी आहे, जंहिंजी क़ीमत $70,000 आहे, तक़रीबन 11 करोड़ 2 लख पाकिस्तानी रुपया। ख़ुदा जी मख़लूक़ खे कोझो या बदसूरत न चवणु घुरिजे, पर दुनिया में सभ खां वधीक अजीब या कोझो जानवर बिलोब फिश खे मञियो वञे थो। बिलोब मच्छी जी सूरत अजीब आहे। दोस्तों, जापान में हिकु होटल आहे जिते भोला बेरा आहिनि। खाधो पीतो भोला खणी ईंदा आहिनि। 2011 में 99 साल जे इटालियन हमराह पंहिंजी 96 साल जी ज़ाल खे तलाक ॾिनी। इन जो कारण हमराह खे उहे ख़त मिलिया हुआ जेके माई 1940 में पंहिंजे आशिक़ ॾे मुका हुआ। इन मां साबित थियो त बेवफ़ाई कॾहिं बि क़ाबिल क़बूल न आहे। तशीकेडी पिस्तो हिकु अफ्रीकन सियासतदान हो। हिन खे पंहिंजी मर्सिडीज़ गाॾी सां एतिरी मोहबत हुई जो हिन मरण वक़्तु वसियत कई त हिन खे पंहिंजी गाॾी समेत पूरियो वञे। बाद में हुन खे गाॾी समेत पूरियो वियो। दोस्तों, कुझु अमीर माण्हू वणनि ते तेज़धार कंडनि जहिड़ी शइ लॻाए छॾींदा आहिनि, जंहिंखे स्पाइक्स चयो वेंदो आहे। जीअं पखी हिते न वेहनि, इन जो कारण पखी उन्हनि जी गाॾियुनि ते विठियूं लाहे वेंदा आहिनि। कुझु जानवर अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे बचाव लाइ रत जा फुहारा हणनि था। उन्हनि मां हॉर्नड लिज़र्ड बि हिकु आहे। हीउ जानवर ख़तरे में अखियुनि मां रत जा फुहारा हणे थो। आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान जे अमीर तरीन माण्हुनि में 5 नंबर ते आहे। ज़रदारी नवाज़ शरीफ़ ऐं मलिक रियाज़ खां बि अमीर आहे, जॾहिं त पाकिस्तान जो अमीर तरीन शख़्स शाहिद ख़ान आहे। शाहिद ख़ान जो तक़रीबन कारोबार अमेरिका में आहे। पाकिस्तान जो 20 रुपयनि जो नोट 2005 में शाया थियो। हिन नोट ते सिंध जो क़दीमी तारीख़ी माॻ मोहिन जो दड़ो छापियल आहे। दोस्तों, इख़बार जी ही सुर्ख़ी बि दिलचस्प आहे। गंजनि माण्हुनि जी ठोड़ मां बिजली पैदा करण जो तजुर्बो कामयाब। ही ख़बर बि दिलचस्प आहे। गुजरांवाला में धाड़ेल हमराह खां 6 बर्गर फुरे विया। दोस्तों, पबजी में हिकु जॻह तमामु मशहूरु आहे पोचंकी। रांदीगर उन खे ख़तरे वारी जॻह सम्झनि था। पबजी में उते बहितरीन फाइट थींदी आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे पोचंकी रियल लाइफ में रूस जो हिकु पुरसकून ॻोठु आहे, जंहिंजे नक्शे ते पबजी में पोचंकी ठहियलु आहे। होंडुरास हिकु मुल्क आहे जंहिंजे हिकु इलाइक़े में माण्हुनि जो चवणु आहे त हर साल हिकु वॾी बारिश अचे थी। उन बारिश खां बाद सड़कनि ते मच्छी पयल मिलंदी आहे। हीउ हिकु ख़ुदा जो करिश्मो आहे। साइंसदाननि जो इन बारे में चवणु आहे त इन इलाइक़े खां 200 किलोमीटर ते हिकु वॾो समुंड आहे। थी सघे थो त तूफ़ान पाण सां गॾु हवाउनि में मच्छी बि खणी ईंदो हुजे। दोस्तों, हिन सां मिलो। युगंडा जो हिकु वकील आहे। हीउ जॾहिं 6 साल जो हुयो, हिन जो वालिद हिकु क़ानूनी केस में पंहिंजी ज़मीन हाराए वियो। हिन जो नालो जॉर्डन आहे। जॉर्डन स्कूल जी पढ़ाई मुकमल करे वकालत जी डिग्री हासिल कई ऐं पंहिंजी ई ज़मीन जो केस विढ़ियो। 23 साल खां बाद जॉर्डन केस खटी पंहिंजे वालिद जी ज़मीन मोटाई। इन मां इहो सबक़ मिले थो त हिमत न हारणु घुरिजे, पंहिंजे मक़सद ते माण्हू क़ाइमु रहे। जापान में हिकु रेलवे स्टेशन ते मुसाफ़िर न हुजण जे करे स्टेशन खे ख़तमु कयो वियो पिए, पर रेलवे हुकाम नोट कयो त उतां हिकु छोकिरी रोज़ानो ट्रेन ते स्कूल वेंदी हुई। दोस्तों, रेलवे फ़ैसिलो कयो त हीअ छोकिरी स्कूल पास करे वञे त पोइ स्टेशन बंदि कंदासीं। मतिलबु हिकु माण्हू लाइ स्टेशन क़ाइमु रही। असां वटि सवें मुसाफ़िर आहिनि, पर रेलवे जो स्टाफ न आहे। हर साल तक़रीबन 24,000 माण्हू खिवण जे हमले सां मरी वेंदा आहिनि। खिवण अक्सर ऊचाई वारी जॻह ते किरंदी आहे, वणनि ते घणो किरंदी आहे। बहितर इहो आहे त बारिश में वण जे हेठां न बीहजे। दोस्तों, दुनिया में महांगी ॿिली अशीरा कैट आहे। हिन ॿिली जी क़ीमत $125,000 आहे। ही ॿिली शींहं जे मुहांडे थींदी आहे।
माल्टा सभ खां वधीक ब्राज़ील मुल्क में थींदा आहिनि। अंब सभ खां वधीक इंडिया में थींदा आहिनि। खजी सभ खां वधीक इजिप्ट यानी कि मिस्र में थींदी आहे। यूट्यूब ते पहिरीं वीडियो 2005 में अपलोड थी। जावेद करीम अपलोड कई, जेको उन वक़्तु पाण यूट्यूब कंपनी जो पार्टनर हुयो। इस्लामाबाद में क़ाइम मस्जिद शाह फैसल मस्जिद में एट टाइम 1 लख माण्हू निमाज़ पढ़ी सघनि था। हिन मस्जिद जी तामीर 1986 में मुकमल थी। मस्जिद जो तक़रीबन ख़र्चो सऊदी बादशाह शाह फैसल ॾिनो। दोस्तों वीडियो पसंदि आई आहे त लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।